अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मूंखां हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो पेश थियो। पहिरियां त सोचियुमि कंहिंखे न ॿुधायां, वरी सोचियुमि ॿुधायां भला। वाक़ियो ईअं हो त मां मानी पियो खायां। मानी खाईंदे खाईंदे अखियुनि मां पाणी अची वियो। बसि घरवारा हुया गॾु। बसि कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेको माण्हू न करे सघंदो आहे, ऐं कुझु ॻाल्हियूं माण्हू करे सघंदो आहे। अखियुनि मां पाणी अची वियो, रोअण जहिड़ो थी वियुसि। वरी सोचियुमि त छा ॻाल्हि कयां कंहिंसां। वरी दिलि पकी करे करे वॾनि जूं ॻाल्हियूं बि यादि अची वियूं मूंखे कुझु। त चवंदा आहिनि त ॾुख ॿियनि खे ॿुधाइण सां घटिबा आहिनि, वधंदा न आहिनि। इहे ॻाल्हियूं कुझु यादि करे अॼु वरी महिनत करे मां तव्हां सां ही वीडियो जे ज़रिए ॾुख पियो पंहिंजो शेयर कयां। ॻाल्हि असुल में इहा हुई त जॾहिं मूं मानी पे खाधी न, त मानी में अंदरि साई मिर्च अची वई। उहा मां खाई वियुसि। मुंहिंजी अखियुनि मां पाणी अची वियो। त मां पुछा इहो पियो कयां त तव्हांखे बि एतिरी कड़ी लॻंदी आहे या रुॻो मूंखे पई लॻे? बसि तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधायो।